सारंग तू अची वई ही कागड़ छा जा अथई? इतां जा ग़रीब माण्हू काफ़ी मसइलनि में घिरिया पिया आहिनि। हा पर त हिन सॼे तरह जे ग़रीब माण्हू जी दरख़्वास्तूं आहिनि जेके अॻिते पहुचराए हुन जा मसइला हल कराइणा आहिनि। तमामु सुठो थो करी सारंग। कंहिं वटि अजो कोन्हे, कंहिं वटि लटो कोन्हे ऐं कंहिंजी ज़मीनुनि ते ज़ोरावर कब्ज़ो कई वेठा आहिनि। वीचारो ग़रीब माण्हू वञे त वञे केॾांहुं? तोखे अलाह साईं हिम्मत ॾिनी आहे, तूं वीचारनि जो वार वसीलो थी। मां त हमेशह ग़रीबनि जी मदद कई आहे। हींअर बि मुख़्तलिफ़ ऑफिस जा चकर हणी पियो अचां। पर सारंग निभागे चनेसर जो ख़्यालु कजांइ, हू मुर्गो तो ते हींअर वधीक छितो थियल आहे। तूं परेशान न थी सुहाराणी, अलाह ख़ैर कंदो। पर वरी बि एहतियात ज़रूरी आहे। सुहाराणी, जेको रब चाहींदो न थींदो त उहो ई, ऐं जेको थियणो हूंदो उहो हिते बि थी वेंदो। बाक़ी चनेसर जे हथ में छा आहे? ऐं मां जेकॾहिं अलाह साईं जी अमान में हूंदुसि त चनेसर मूंखे छा कंदो? चङो ठीकु आहे, तूं घर ई मां पाणी। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।